नाज़रीन, करमपुर में इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर के ॻोठ मारक बिजाणी वासी फ़ौजी नौजवान एबटाबाद में रोड हादसे में शहीद थी वियो आहे। इतला ते घर में कोराम मची वियो। शहीद जी छंछरु ॾींहुं फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वेंदी। ख़बर मूजिब करमपुर के ॻोठ मारक बिजाणी रवासी फ़ौजी नौजवान नायब सूबेदार अब्दुल हमीद बिजाणी दौरान ड्यूटी मिलियल ॼाण मूजिब एबटाबाद में रोड हादसे में शहीद थी वियो। इतला ते फ़ौजी नौजवान के घर में कोराम मची वियो। संज़ाबाणे ॻोठ में तॾो रखियो वियो। शहीद फ़ौजी नौजवान जो लाश छंछरु ॾींहुं ॻोठ आंदो वेंदो। निमाज़ जनाज़ा बाद अबाणे कब्रिस्तान सखी दौलत शाह बुखारी कब्रिस्तान में फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन पुण कई वेंदी। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ करमपुर।